लक़द जाअत रुसुलु रब्बिना बिल हक़ वस्सलातु वस्सलामु अला साहिबिल हौज़ वल कौसर वल खुतबति वल मिंबर व ख़दिल अहमर व नसबिल अतहर व हसबिल अशहर सय्यदना व नबीना मौलाना व मौलल कौनैन जदिल हसन वल हुसैन अबिल क़ासिम व अला अहल बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व लअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मज़लूम करबला मेहरबान मोहम्मद वाले मोहम्मद बारगाह खुदावंदी में दुआ गोया मालिक कायनात बानियान जो फर्श ज़ाविशन ता मोमिन जो गंथन अज़ादारन जो चन खालिक पानी बारगाह में सलाम जेके हाजतू खणी आया हो खालिक कायनात तानी हाजतुन के बवसीला ले बेते था पानी बारगाह में सलाम। अज़ादारन मज़लूम करबला मेहरबान मोहम्मद वाले मोहम्मद यकीनन मजलिस अदा एक खास मौजू पंजे उन्वान में रखे थी एक शख्सियत जो पंजे इलाके के पंजे शहर के पंजे घर के छड़े सफर ते रवानो थियण शख्सियत का आम शख्सियत काने का कायनात जी अजीम तरीन शख्सियत आ जंहिंजे लाइ क़ुरान मजीद मुख़्तलिफ़ मक़ामात ते जो तारुफ़ कराए थो यानी तहारत जी ज़िम्मेदारी क़ुरान तो खणे हिननि जी इमामत जी ज़िम्मेदारी क़ुरान तो खणे चए थो हिकु आम हस्ती कान्हे का जेका पंहिंजो ॻोठु पंहिंजो इलाइक़ो थी छॾे। इहा हस्ती हुसैन जहिड़ी ज़ात आहे जेका पंहिंजे इलाइक़े खे पंहिंजे घर खे छॾे थी। हर शइ जे छॾण जा कुझु न कुझु असबाब हूंदा आहिनि सबब हूंदा आहिनि। बगैर के सबब जे बगैर के असबाब जे को भी शख्स पंहिंजे वतन खे नथो छॾे। हुसैन जो वतन छॾण को न को सबब ऐं असबाब आहे जे असबाब जे करे जे मक़सदनि जे करे हुसैन पंहिंजे बेड़े खे थो छॾे हुसैन पंहिंजे घर खे थो छॾे हुसैन पंहिंजे इलाइक़े खे थो छॾे। इन जा असबाब पाता था वञनि। सिर्फ ऐं सिर्फ मुक़दमे जे लाइ तो अर्ज़ कयां ख़ालिक इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो तारुफ़ कराईंदे क़ुरान मजीद में मुख़्तलिफ़ मक़ामात ते हुसैन जी शख्सियत खुदा ॻाल्हाए थो। आवाज़ ई करे चए थो वल फज्र मूंखे कसम आहे फज्र जो वल लयालिन अश्र मूंखे कसम आहे 10 रातुनि जो मूंखे कसम आहे हिकु जो मूंखे कसम आहे ॿिनि जो। खालिक आवाज़ करे चयो वल फज्र मूंखे कसम आहे फज्र जो। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त ए बंदगान खुदा इहा सूरा पंहिंजी मुस्तहब ऐं वाजिब नमाज़ुनि में पढ़ो। इनखे चवंदा सूरा फज्र। इन जो ॿियो नालो आहे सूरा हुसैन। सूरा हुसैन पंहिंजी नमाज़ वाजिब ऐं नमाज़ मुस्तहबात में पढ़ो। आवाज़ करे चई मौला छाजे करे पढ़ो? फरमाईंदा इन जे करे जो हुन मुंहिंजे ॾाॾे जो हक़ एतिरो आहे जो मुंहिंजे ॾाॾे जो हक़ एतिरो आहे जो हुसैन जी इहा सूरा पढ़ी वञे। फरमाईंदा छो पढ़ी वञे? जी छाजे करे मौला हिते तारुफ़ किथे आहे? अव्हांजे ॾाॾे जो को नालो इन में करार ॾिनो वियो आहे। फरमाईंदा तूं इन ते गौर कर वल फज्र इहा फज्र कहिड़ी आहे जेका एतिरी क़ाबिल आहे जो हुसैन इन फज्र जो कसम ख़ालिक थो खणे। या फज्र का मामूली फज्र काने का वलयालिन अश्र चवंदा ये 10 रातूं के मामूली 10 रातूं कोनन के का कहते एड़ी रातूं आहिनि जेके अजीम तरीन रातूं आहिनि। शिया सुन्नी मुख्तलिफ मकाते में फिक्र जा उलमा लिखंदा ये 10 रातूं जेके आहिनि मुख्तलिफ उलमा मुख्तलिफ राय ॾिनियूं आहिनि पर सभिनि मुत्तफ़िक़ थी करे चयो त ये ॿियूं रातूं न आहिनि। फज्र करबला वारी फज्र आहे 10 रातूं करबला वारी 10 रातूं करबला जी रातूं ॻाल्हि वधी ये 10 रातूं उहे रातूं आहिनि
जेके करबला हुसैन जो मतलब है हुसैन जो तारुफ खाली कुरान जे अंदर करे तो मता तसव्वुर कयो जो हुसैन जी जात हुआ है जेका कुरान का बाहर फरमाइंदा न कुरान जे अंदर हुसैन जी सीरत मिलदी कुरान जे अंदर हुसैन जो किरदार मिलदो इनो मतलब खालिक हर मकाम ते हम गौर कयो आगाए ज़ीशान जवादी की किताब लिखिया नुकुश इस्मत जे नाले से उनमें जेकरे इमाम हुसैन अलैहि सलाम ते गौर था कयूं त आका फरमाइंदा हुसैन जी जिंदगी जो को लम्हो ना है जेको कुरान जी कह आयत का परे हो हुसैन जो बेहन कुरान जी आयतुन जे मुताबिका हुसैन जो बीहन कुरान जी आयतुन जे मुताबिका हुसैन जी गुफ्तगू कुरान जी आयतुन जे मुताबिका यानी जनाब हुसैन जी सीरत हुसैन जो किरदार हुसैन जी गुफ्तार बुधाए पी तो हुसैन के मरहले में तो कुरान का जुदा कोने को ए इन हद ताईं जो जिस्म सिर का जुदा है धड़ सिर का जुदा है उनके बावजूद वो कुरान की तिलावत करे बुधाए पे दुनिया में जो रिश्तो कुरान से तोड़न चाहे थी धड़ करबला में छदे कूफा शाम में तिलावत करे बुधाए पे तो ता तोड़न चाहे तो खुदा मुके कुरान का तोड़े ही न तो सके मुझे वजूद कुरान मुझे हुसैन फरमाइंदा मुझे वजूद कुरान से एडो मुनसलिका जो कायम सूरत में मुझे वजूद कुरान का जुदा थी इमाम हुसैन अलैहिस्सलाम वो शख्सियत है हम गौर कर आका इमाम हुसैन अलैहिस्सलाम की जात आका अलैहिस्सलाम की जिंदगी आका अलैहिस्सलाम जी जे कने पूरी तारीख ते निगाह ते वजूद वाहिद किरदार है इमाम हुसैन गौर कर हम ऐसा पंज नमाज़ पढ़ना और फरमाया था पंजन नमाज़ुन में ज़ोहर जो 4 रकातूं असर जो 4 रकातूं मगरिब जो वरी 3 रकातूं वरी फजर जो 2 रकातूं ईशा जो वरी 4 रकातूं आए तो बिल्कुल ये तरतीब ही है फजर जो 2 रकातूं ज़ोहर जो 4 रकातूं असर जो 4 मगरिब जो 3 खालिक कानून शरीयत बुधाए तो याद रखो कानून शरीयत यो ता मुसाफिर थी लो त जेके 4 रकाती वाली नमाज वो 2 रकात नमाज पढ़बी या है 4 रकात वाली नमाज 2 रकाती सूरत में पढ़ंदो पर 2 नमाजूं एड़ियूं जेड़ियूं आहिन ओड़ियूं ही पढ़बियूं उनन में न का कमी थींदी न उनन में ज्यादती थींदी नमाज मगरिब 3 रकात त 2 नथा पढ़ी सको नमाज फजर 2 रकात है ते इन के ता 1 रकात करे नथा पढ़ी सको फरमाइंदा इनन पंजन जो ताल्लुक पंजन हस्तिन सा है हम गौर कयो हर नमाज इब्तिदाई तौर ते शिया सुन्नी बई पनी मुफस्सिर पनी किताब में लिखंदा जेतिरियूं नमाज़ूं हन सब 2 रकाती नमाज हुई ज़ोहर के यो एजाज नहीं एजाज मुस्तफा जे करे जी मुस्तफा जे एजाज में 2 रकाती नमाज के मु 4 रकाती करे छड़े 2 रकाती नमाज के मु 4 रकाती कयो चें असर की नमाज अली सा मुनसलिका इन करे जेका 2 रकाती नमाज ही के मु 4 रकात कयो अली जे एजाज में यानी 2 रकाती नमाज ज़ोहर एजाज मुस्तफा में 4 पढ़ी एजाज मुर्तजा में 4 रकाती नमाज 4 रकाती पढ़ी असर जब मगरिब की नमाज है जनाब सैयदा सा ताल्लुक मगरिब की नमाज जो ताल्लुक है सैयदा सा ये 3 रकात फरमाइंदा ईशा जो ताल्लुक है हुसैन ईशा जो ताल्लुक है हसन सा फजर जो ताल्लुक है हुसैन सा हम गौर कयो जे मुकदमे de la तैयारी पे तो क्या फजर जो ताल्लुक है हुसैन की जात अब नमाज असर ज़ोहर के लाए ता मुसाफिर थी पो आवानी करे शरीयत के चे विधान 4 रकाती नमाज मुसाफिर आयो तो करे पढ़ो मुसाफिर आयो तो बकरे पढ़ो असर की नमाज हता के एजाज मुस्तफा में 2 रकात के 4 रकात कयो मुस्तफा की इज्जत के लाए बिन की जगह पे 4 करा दी इस असर की नमाज अली के एजाज में 4 रकात करा दी वई लेकिन आवानी करती मुसाफिर थी पो वो खौफ जो आलम थी पे तो 3 रकात में तब्दील कयो चैन थे बाकी सब नमाज के 4 रकात हन 2 रकात करे पढ़ी सकूंगा 2 नमाजूं एड़ियूं जेड़ियूं आहिन तेड़ियूं पढ़बियूं हिकड़ी जो ताल्लुक ज़हरा सा है हिकड़ी जो ताल्लुक हुसैन सा है खुदा बुधाइयो तो जाए हिनन टिन जे नमाज़ुन में जेकरे चाहे हो त नमाज मुसाफिर के हाल में घटायो
हुसैन और ज़हरा जी नमाज़ एड़ी है न वधाए सगो था न घटाए सगो एज़ाद यो तो ध्यान दे नमाज़ में घटी सकदियो न ये नमाज़ वधी सकदियो छाडे करे ची छो तो हुसैन जो ताल्लुक हुसैन जी शख्सियत जो ताल्लुक हुसैन जी फजीलत जो ताल्लुक इन सूरत हाल शायद हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम बाकी आइमा अलैहिस्सलातु वस्सलाम एक मकाम हैसियत रखंदा लेकिन हुसैन जी जात मुनफरिदा खसाइस हुसैनिया वाले लिखियो त अल्लाह हुसैन के कुछ एजाज ॾिना उन्होंने एजाजन मां पहिरियों एजाजी हुआ फरमाइंदा जे महीने में हुसैन जी विलादत रखे का शहादत काने का और आयत मुझे तरफ जे महीने में इमाम हुसैन जी विलादत है उन पूरे महीने में का शहादत काने जे महीने में शहादत है उन महीने में को विलादत कोने का आगे जाफर फरमाइंदा इन जे करे जो अल्लाह हुसैन के एजाज तो देता है ए हुसैन अगर खुशी रहंदी तब रुगो तोजी रहंदी गम रहंदो तब सिर्फ तो रहंदो तो खाना खुशी हुंदी त रुगो तोजी गम हुंदो त रुगो तोजो एजाज है इमाम हुसैन कहता के बाकी शख्सियत रजब में ॾिठो वञे त रजब में विलादत आहे त उन जगह ते शहादत बाए बाकी महीनन में ॾिठो वञे त विलादतूं आहिनि त शहादतूं आहिनि कि हुसैन के इहो एजाज विलादत है तुझी यानी खुशी जो जमानो आ ते हुसैन पूरे महीने के सा खुशियन में तब्दील करना से गम न रहंदो गम हुंदो त रुगो तोजो गम हुंदो गम में भी हुसैन के मुनफरिद करार नहीं खुशी में भी मुनफरिद बे मकाम ते फरमाइंदा त इनन शोनन में एजाज हुसैन के इहो होता के अव नालन ते तरतीब नालन जी जे करे तरतीब में वणो ताका अमीरुल मोमिनीन जो नालो अली आ अली जे करे संदा थे चार अली हिनन में मिलंदा आका हुजूर अली ज़ात जो नालो मोहम्मद आ इनन सबनी में करे गौर कयूं त मोहम्मद भी मिलिया इनन सबनी में गौर कयूं त अली भी मिलिया इनन में करे गौर कयूं त हसन वरी भी मिलिया फरमाया त हुसैन अली ज़ात तन्हा अकेली है हुसैन अली ज़ात यानी खालिक एजाज तो दे मुझे हुसैन मां तो के एड़ो मुनफरिद तो करा दिया 14 हसू बुलंदे बाला है इनन 14 में तो के मुनफरिद कर सुदियो हुसैन न रख सकते ये इनफरादियत मिली शा कमाल शख्सियत मौला इमाम हुसैन जी फरमाइंदा करबला जे अचण का पहले मदीने में इमाम हुसैन मौला अमीर जो जमानो गुजरी चुको है जनाब इमाम हसन जो जमानो गुजरी चुको है इमामत जो सिलसिलो इमाम हुसैन के हथ में आयो चवंदा शाम का एक खत हलियो वो खत हली पहुतो कर मदीने के अंदर मदीने जदे खत पहुतो उन खत में ये लिखलो फला 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 अफराद का बैयत वठो इनका बैयत वठो उनन में सब का वडा बनाला कराना अब्दुल्लाह इब्न जुबैर ए जनाब इमाम हुसैन अलैहिस्सलाम इनन बिनन का बैयत वठो चवंदा ये जेतरा बनाला लिखया उनमा बिन शख्सियत नाला उभरेला फरमाइंदा उनन में हिकड़ी हसी उहा ही जेना कसीदा पढ़ वालो खालिद पाणो कि हुसैन का बैयत वठो इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ती पैगाम पहुंचे तो दरबार घुरायो तो वने मुझे मौला के जने आका दरबार पहुंचंदा उलमा लिखंदा जी इमाम दरबार पहुंचा हिन आवाज़ी करे चयो त ता के खबर हुंदी त यजीद जो पी मरी चुका यजीद तख्त ते आयो यजीद खिलाफत ते आयो लिहाजा अवा बे यजीद जी बैयत कयो जने बैयत जो जमानो बैयत जो नालो आयो ने जी ज़बान ते हाकिम यो जुमलो इस्तेमाल कयो मौला फरमाइंदा मिस्ली ला युबायो मिस्लह मुंह जहड़ो वरी हुन जहड़े जी बैयत करे मुंह जहड़ो हुन जहड़े जी बैयत करे अदा कमाल सुन इमाम हुसैन पंजे घरा का हलन था दरबार में पहुंचन था सवाल केड़ो इमाम जो जवाब छाए इन तो गौर करने जरूरत था इमाम के ने चयो मौला मा बैयत कयो खिलाफत जे तख्त ते जी बैठो यजीद लिहाजा उन जी ता बैयत कयो इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था त मिस्ली ला युबायो मिस्लह मुंह जहड़ो हुन जहे जी बैयत किए करे मुंह जहड़ो मिस्ली ला युबायो मिस्लह मुंह जहड़ो हुन जहे जी बैयत किए करे हथ बदी करे से मौला अवा के चयो पियो ने त बैयत कयो सिधो जवाब दे त मां बैयत न कंदुस
सिधो जवाब इहो हूंदो आहे त मां बैयत न कंदुसि, मूंखे बैयत न आहे करणी, मां बैयत न कंदुसि। मौला सिधो सिधो जवाब ॾियो हा त मां बैयत न कंदुसि। ही कहिड़ा मिसली ला युबायो मिसलो, मूं जहिड़ो वरी हुन जहिड़े जी बैयत कीअं करे। मौला ही छा था फरमाइण चाहियो? सीने में त कमाल आहे। इमाम जो कलाम कलाम जो इमाम हूंदो आहे, इमाम जो कलाम कलाम जो इमाम हूंदो आहे। फरमाइंदा दुनिया खे इहो त सम्झाइण चाहियो मूं जहिड़ो मूं चयो छो, मूं जहिड़ो मूं छो चयो। मौला छो चयो? फरमाइंदा मां पंहिंजे बापे जहिड़ो, मुंहिंजो बापो नाने रसूल जहिड़ो, नानो रसूल पंहिंजे बापे जहिड़ो, असां पंहिंजे बापनि जहिड़ा। मिसली ला युबायो मिसलो। अञा सवाल थो कयां जनाबे हसन हुसैन जे लाइ पैगंबर त अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहल जन्नह। बे मकाम ते फरमाइंदा अल हसन वल हुसैन इमामान कायमन औकादा। हसन हुसैन बई इमाम थो, वे ही रहन तब इमाम हन, बे ही रहन तब इमाम हन। अॻिते फरमाइंदो अबूहुमा अफज़ल मिनहुमा। इन्हनि ॿिन्हिनि जो बापो इन्हनि खां अफज़ल आहे, इन्हनि ॿिन्हिनि जो बापो इन्हनि ॿिन्हिनि खां अफज़ल आहे। हुसैन तो फरमाए मिसली ला युबायो मिसल, मूं जहिड़ो हुन जहिड़े जी बैयत कीअं करे। हुसैन अली खां मफ़ज़ूल आहे, भई जॾहिं मफ़ज़ूल बैयत नथो करे त अफज़ल अली कीअं कंहिंजी बैयत करे। मिसली ला युबायो मिसल, मूं जहिड़ो हुन जहिड़े जी बैयत कीअं करे। गौर कयो। फरमाइंदा उन खां पोइ मौला पंहिंजी कसीदो पढ़ण शुरू था कनि। नहनो असां जेके हूं केर हूं, असांजी तारीफ़ छा आहे, असांजो मकाम छा आहे। फरमाइंदा नहनो असां अहल बैत अतहार मादनुर रिसाला, असां रिसालत जी खान आहियूं, असां रिसालत जी खान आहियूं। अच्छा खान कंहिंखे चइबो जंहिंमां हीरा जवाहिर सोन चांदी निकिरे। जनाबे हुसैनिया था फरमाइनि त असां रसूल जी औलाद आहियूं, औलाद नथा चवनि। फरमाइंदा असां रिसालत जी खान आहियूं। इन मतलब आहे रिसालत असांजे घरां निकिरंदी आहे, रिसालत असांजे घरां निकिरंदी आहे। फरमाइंदा असां नबूवत जो घर आहियूं। नहनो असां अहल बैत अतहार केर आहियूं। फरमाइंदा असां नबूवत जो घर आहियूं। या इमाम आली मकामीअ चवा त असां नबी जी औलाद आहियूं। ॻाल्हि त ईअं ठहे आहे न मौला, जुमला ये बेहतर रहना त असां नबूवत जी असां पैगंबर इस्लाम मोहम्मद मुस्तफा नबी खुदा जी औलाद हूं। नहनो अहल बैत नबूवा, पैगंबर जे पुट फरमाइंद असां अहल बैत जो घर आहियूं, असां मोहम्मद नबूवत जो घर आहियूं, नबूवत जे घर वारा आहियूं। मौला चमन छा था चवनि समझ में या यकीनन असां नाक़िस अक़ल आहियूं। मौला असांखे सम्झ में नथो अचे। नहनो अहल बैत नबूवा, नहनो अच्छा उन में इस्तेमाल जेको थियो नबूवत जमा जो सीगो इस्तेमाल थियो। नहनो अहल बैत नबूवा, असां नबूवत जो घर आहियूं, असां नबूवत जो घर आहियूं। ईअं नथा फरमाइनि त असां नबी जी औलाद आहियूं। फरमाइंदा मता तसव्वुर कयो कोई हिकिड़ो नबी नबूवत असांजे घर हलंदी आहे। आदम खे नबूवत न मिले अगर असां न हुजूं हा, नूह खे नबूवत न मिले अगर असां न हुजूं हा। और फरमाया था नूह जी नबूवत असां ने करे, इब्राहिम जी नबूवत असां ने करे, मूसा जी नबूवत असां ने करे, ईसा जी नबूवत असां ने करे। यानी 1.25 लाख अंबिया मां सिवाय पैगंबर इस्लाम ये न नबी बनी सघंदा न रसूल बनी सघंदा अगर असां न हुजूं हा। असांजी विलायत असांजी इमामत असांजी रिसालत जे करे नबी बणिया आदम को वठी करे हज़रत ईसा ताईं। और फरमाया था उन का बाद पैगंबर इस्लाम अजीब जुमला जनाब इमाम हुसैन अजीब जुमला का इस्तेमाल फरमाइंदा नहनो मुख्तलिफुल मलाइका, असां उहे आहियूं जिन जे घर में मलाइका जे आमदो रफ्ता। अञा सवलो कयां असां उहे आहियूं जिन जे घर जी चक्की जिब्रील हलाईंदो आहे। असां उहे आहियूं जिन जे घर जी चक्की जिब्राइल हलाईंदो आहे। मां हुसैन हुआ मुझे घर में झूलो हलाइण वारो जिब्रील मीकाईल इस्राफील तमाम फरिश्ता असांजे घर जी नौकरी ॾींदा आहिनि।
फरिश्ता असांजे घर जी नौकरी ॾींदा यानी इमाम हुसैन समझाइण छा पे चाहे कि कंहिंखां बैत वठण आया हो बैत वठण आया हो त कंहिंखां वठण आया हो मूंखे सुञाणो मलाइका असांजे घर जा नौकर नबूवत जे घर वारा असां आहियूं रिसालत असांजे घर हले बैत कंहिंखां वठण आयो मां हुसैन आहियां नहनो अहल बैत नबूवा नबूवत असांजे घर हलंदी आहे कौन फरमाए था नबूवत असांजे घर हलंदी आहे मां जॾहिं नमाज़ पढ़ंदा हो नमाज़ पढ़ी जॾहिं ख़त्म कंदा हो नमाज़ ख़त्म करण खां पोइ तव्हां असां सभु मिली करे ज़ियारत पढ़ो ईअं आहे क़िबले रुख करबला जो रुख कंदा आहियूं करबला खां पोइ ईरान जी तरफ़ रुख कंदा आहियूं यानी मुख़्तलिफ़ ज़ियारत पढ़ंदा आहियूं हर हस्ती जी ज़ियारतूं जेके आहिनि उहे ज़ियारतूं पढ़ंदा आहियूं जी इन में असां ज़ियारत जेका पढ़ूं था करबला या ज़ियारत छो है तवज्जो है मुंहिंजी तरफ़ ये ज़ियारत आहे छो जी ज़ियारत छाजे करे पई पढ़ी वञे ऐं पढ़ी थी छो जी नमाज़ पढ़ी फौरन ज़ियारत पढ़ी थी ज़ियारत कंहिंजी ज़ियारत इमाम हुसैन जी पैगंबर इस्लाम जी पढ़ी ठीक आहे इमाम रज़ा जी पढ़ी ठीक आहे दरमियान में इमाम हुसैन छो अस्सलामु अलैका या अबा अब्दुल्लाह ऐ अबा अब्दुल्लाह असांजो तो ते सलाम हुजे ऐ अबा अब्दुल्लाह असांजो तो ते सलाम हुजे फरमाइनि था अगर पंहिंजी नमाज़ खे क़बूल कराइणो आहे नमाज़ खे कुर्बत इलाही हासिल कराइणी आहे अगर ज़ियारत न पढ़ी थी नमाज़ ओसी ते पहुचे ही नथी जेसी ते हुसैन जी ज़ियारत न पढ़ जी हर अज़ादार हर मातमी हर नमाज़ी करबला जे पंहिंजी आमर जो इशारो करे चए थो ऐं मौला जी काई नमाज़ पढ़ी आयो आहे तू न हुजे आ त नमाज़ न हुजे आ तुंहिंजे करे त नमाज़ पढ़ी आयो नहनो अहल बैतुन नबूवा असां ई त अहल बैत जे घर वारा असां अहल बैत जे घर वारा हूं असां ई तो वे आहियूं जिन जे घर के ख़ुसूसियत आहे त रिसालत हितां खां निकिरंदी आहे रिसालत हितां खां निकिरंदी आहे कम पेश 9 महीना पैगंबर इस्लाम आयत ततहीर जे नुज़ूल खां पोइ चवंदा 9 महीना मुस्तकिल पैगंबर इस्लाम जॾहिं बि नमाज़ खां अचे हा नमाज़ ते अचे हा पैगंबर सब खां पहिरीं हुसैन जनाब सैयदा जे दर ते अचे हा नमाज़ खां मोटे हा त सैयदा जे दर ते अचे हा नमाज़ खां मोटे त सैयदा जे दर ते अस्सलामु अलैका या अहल बैतुन नबूवा ऐ उहे अफराद जेके नबूवत जे घर वारा हो मुंहिंजो ते सलाम हुजे ऐ नबूवत जे घर वारा मुंहिंजो ते सलाम हुजे फरमाईंदा पैगंबर इस्लाम मुस्तकिल 9 महीना अहल बैत अतार जो सलाम करे ॿुधाए पियो त यादि रखिजो हर हिकु अगर चाहे तो अहल बैत ॻोल्हे घर मुंहिंजो धार आहे पर सलाम इन्हनि खे चई करे ॿुधायां पियो अहल बैत ॻोल्हिजो त ज़हरा जो घर ॻोल्हिजो ॿियो को घर न ॻोल्हिजो त अहल बैत हां गौर असांजो हिकिड़ो बुज़ुर्ग आलिम दीन गुज़रियो आहे उहो फरमाइनि था त हिकु शख़्स उहो आयो न चयो कि बोला उहो असां नमाज़ जॾहिं पढ़ूं था न त पोइ वसवास ईंदा कॾहिं कॾहिं शुबा पैदा थींदा अजीबो ग़रीब ॻाल्हियूं ज़हन में ईंदियूं ऐं हीअं थींदो कंहिंखे दुकान यादि अची वेंदो कंहिंखे फलां शइ यादि ईंदी हुई कंहिंखे फलां कंहिंखे हिसाब यादि अची पवंदा पोइ इहे शुबा पैदा थींदा अजीब अजीब वसवास ईंदा साईं का अहिड़ी तरतीब ॿुधायो जंहिं तरतीब सां इहे शयूं मुंहिंजे नमाज़ जे अंदरि ख़लल न विझनि मुंहिंजे दिमाग़ में न अचनि ताकी नमाज़ मां वाक़ई उहे पढ़ां जीअं पढ़ण जे क़ाबिल आहे नमाज़ उहे नमाज़ पढ़ां मूंखे वसवास न अचनि अगरि चयो ॿुधा भला नमाज़ खां पोइ ज़ियारत पढ़ंदो नमाज़ खां पोइ ज़ियारत पढ़ंदो ई आवाज़ करे चई हा साईं ज़ियारत पढ़ंदो आहे चई हाणे हिकु नमाज़ खां पहिरीं बि ज़ियारत पढ़ नमाज़ खां पहिरीं बि ज़ियारत पढ़ अगरि चाहींदो तुंहिंजी नमाज़ में तोखे वसवास न अचनि शैतानी ख़यालात तुंहिंजे ज़हन में न अचनि तोखे हिसाब यादि न अचनि तोखे ढेरा नमाज़ में यादि न अचनि पोइ हीअं कर नमाज़ खां पहिरीं बि ज़ियारत पढ़ चीज़ी पोइ ये ख़यालात सब नहीं ली तुझे नमाज कामिल करी नमाज थी कोनी चीज़े इन का दलील त काने के किताब में लिखल है कि इन का वधीक छा है ज़ियारत जो माना है सलाम मुस्तबा नमाज का पहिरीं ज़हरा के सलाम करे नमाज का बाद में ज़हरा के
जी सलाम करिए सीरत मुस्तफा और आए जनाब सैयदा सलाम अलैहि बावाज़े बुलंदतर सलावत केड़ी हस्ती आका इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा दरबार में चंदा फरमाइंदा मिस्ली ला युबायो मिस्ल मुखे तो चेन मां उन जी बैयत कया कह जी बैयत कया वो शारिबुल खमर जेको शराबी आ वो कातिल नफ्स ए एलवाज को मोहतरम नफ्स जो कातिला मां उन जी फरमाइंदा मुखे तो सुना मां के रहा मुखे सुना मां के रहा मां उन घर जो फर्द आया जेडी ततहीर जो कसीदो खालिद पढ़ी चे तो इन्नमा युरिदुल्लाहु लियुज़हिबान कुबरिस अहलल बैत व युतहिरकुम ततीरा ए पैगंबर इस्लाम मां इन अहल बैत के इने पाक रखियो जेड़ो पाक रखण जो हक आ इनो मतलब नजासत है जे थे अची नथी सके एतरा पाक है ताहिर बने ओका बैत तो करे फरमाइंदा मिस्ली ला युबायो मिस्ला मुंह जड़ो फरमाइंदा उन का पो अमा गौर कयो सरकार आदम को वठी करे सरकार ईसा ताईं सरकार ईसा को वठी करे कयामत ताईं यानी खुद पैगंबर इस्लाम शामिल का कन अगर जाते इमाम हुसैन न होजे सवा लख अंबिया हजरत आदम को वठी करे अने जुमला तो बदला हजरत ईसा को वठी करे खातम को वठी करे कयामत ताईं फरमाइंदा इन कयामत ताईं हुसैन इस्लाम के एड़ो महफूज रखियो आ दुनिया साजिशू कंदी रही दुनिया पैसा खर्च कंदी रही तो इस्लाम ते को दाग वटे इस्लाम ते को धबो लगी पे इस्लाम ते को मसलो पैदा थी ने इस्लाम घटजी पे मानू मुसलमान थियण छडे दे फरमाइंदा हुसैन एड़ी कामयाबी दी मोहर इस्लाम जे वता सख्त कया जो इस्लाम मिटजी न थो सके इस्लाम ते को मामलो पैदा न तो थी सके इस्लाम के सूरत में मिटजी न तो सके फरमाइंदा के आम शख्सियत जो बचाए ना है इस्लाम हुसैन जो बचाए ला घना हुसैन निकले जो हम गौर करो आका इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम घरा दा निकल आका इमाम हुसैन जा मदीने में न प्या रही सका तो एडो को खतरे जो माहौल तो कोनो जो इमाम हुसैन के मदीने के अंदर शहीद कयो वने आ इमाम मदीनो छडन पिया इमाम मदीनो जने छडन पिया ते एक बे आवाज नहीं कर जन आए कोई को मुसा गड हले मुसा गड हले मां वन्या थो इस्लाम के महफूज करण जे लाए इस्लाम बीमार थियो है इस्लाम जे रगुन में खून इनन चूसे खत्म करे छडियो मां इन इस्लाम के खून जी जरूरत है इन इस्लाम के इलाज जी जरूरत है मां वो मुआलिज है मां वो डॉक्टर है मां वो हकीम है रुगो इन इस्लाम जो थोरो मां इलाज करे वठा इन का बाद एक ने इस्लाम बीमार थी तो ही न मां हुसैन ने जो इलाज कर दो है ना इन इस्लाम जे लाए मुके खून जी जरूरत है इन इस्लाम जे लाए मुके लिबास जी जरूरत है इन इस्लाम के बुलंद कर जे लाए मुके कुछ सीढ़ी जी जरूरत है ताकि इन इस्लाम के मैं बुलंद करे सका लिहाजा आए तो कोई मुसाहले करबला रवानो तो ते इमाम हुसैन ऐलान तो करे कोई आए या कोने इमाम हुसैन पर जो मदीनो था चने मदीनो केड़ो जे में नाने जो शहर हम गौर करो यानी मसाइब का हटी करे जे करे गाल के सोचे पंजो घर छडन दुखियो खुसूसन कुबूरे आबा अजदाद खुसूसन पंजे अबेदादी दी कब्र के छटे करे बे शहर में मुंतकिल थन दुखियो फरमाइंदा जे शहर जे अंदर जो बचपन जे शहर में ता जो नंढपण गुजरे हो जे फरमाइंदा उन शहर के उन इलाके के उन गली के विसारण दुखियो हुसैन पंजी गली तो छड़े हुसैन पंजे शहर तो छड़े हुसैन पंजो इलाइको तो छड़े हुसैन पंजे अम्मा जी पंजे बाबा पंजे नाना जी कब्र तो छड़े हुसैन पंजे भा जी कब्र तो छड़े ये तमाम कुबूर छड़े करे हुसैन निकले पियो चवंदा इन करे पे निकला जो मुजो हुन सा एड़ो वायदो थला मुजो हुन सा वायदो थला हुन आवाज करे कोई शोपान में घुरायो ही इन करे होयो हम गौर कयो मैं मौजू ते पहुंची गयो पैगंबर इस्लाम पे फरमाया अशोबानो शहरी शोबान मुस्तफा जो महीनो या रसूल अगर शोबान तो जो महीनो न इन महीने में हिजरत आ न इन महीने में के जंग दी फतह है इन महीने में का खुसूसियत है न ता जो मेराज है इन महीने में न का खास कामयाबी आ पुता पे तो शोबान मोजो महीनो न ता दी हिजरत आ
नबियूं ॿिया के मामलो इन महीने जे अंदर न का ख़ुसूसियत तहां जो महीनो तहां पे तो मुंहिंजो महीनो शोबान छाजे करे जी मां हिकड़ी तहरीक हुन ख़ालिक खां वठी आयो आहियां जॾहिं तहरीक हलाए बि आहे त उन तहरीक लाइ कुझु शइ जी ज़रूरत पवंदी आहे पहिरियों तहरीक हलाइण जे लाइ शख़्सियत जी ज़रूरत आहे पहिरियों के तहरीक हलाइण जे लाइ हिकु शख़्सियत जी ज़रूरत आहे शख़्सियत खां पोइ ताक़त जी ज़रूरत हूंदी आहे ताक़त खां पोइ बका जी ज़रूरत हूंदी आहे बका खां पोइ दिफ़ा जी ज़रूरत हूंदी आहे गौर कयो दिफ़ा जी ज़रूरत हूंदी आहे या रसूल अल्लाह जो महीनो कोने को अवां जी का ख़ुसूसियत काने का मुनासिबत काने को महीनो छो जी मां हिकु तहरीक आंदी आहे जे तहरीक जो नालो आहे इस्लाम खणी तायसि इन महीने में अल्लाह मूंसां वाइदो कयो आहे त इन महीने में जेका तोखे तहरीक ॾींदुमि तुंहिंजो कमु आहे पहुचाइण तुंहिंजो कमु आहे माण्हुनि ताईं इस्लाम पहुचाइण माण्हुनि ताईं नमाज़ पहुचाइण माण्हुनि ताईं क़ुर पहुचाइण माण्हुनि ताईं शरीयत पहुचाइण इन पहुचाइण खां पोइ ॿियो मरहलो आहे इन जे नुफूज़ खां बाद उनखे बचाइण वॾो मरहलो आहे इन बचाइण जे लाइ तोखे हिकिड़ी शख़्सियत जी ज़रूरत आहे पैगंबर चई या रसूल पोइ छा कयां की तोखे घबराइण जी ज़रूरत न आहे शोबान जे महीने में हलियो वठिजा टे शोबान जो शख़्सियत ॾेई छॾंदो आहे जेको तुंहिंजे इस्लाम खे बचाए करे टे शोबान पैगंबर हिकु शख़्सियत वरिती जे शख़्सियत जो नालो हुसैन आहे टे शोबान ते शख़्सियत मिली आहे जी चार शोबान ते वरी हलियो अचां छो त हर तहरीक खे ताक़त जी ज़रूरत पवंदी आहे टे शोबान ते शख़्सियत ॾींदोसीं चार शोबान ते ताक़त ॾींदोसीं पंहिंजा बाज़ू ॾेई छॾींदो इस्लाम जा बाज़ू एतिरा मज़बूत कंदो कोई वेठो ई न अची सघंदो इस्लाम इन खां बाद जी बका जी ज़रूरत आहे बका खां बाद दिफ़ा जी ज़रूरत आहे जी बका जे लाइ तोखे घबराइण जी ज़रूरत न आहे हिकु शख़्सियत इस्लाम खे महफूज़ कंदी महफूज़ खां पोइ ताक़त अब्बास आहे जी वरी पहिरीं शोबान ते अचा मां इन हुसैन जे बचा जो निज़ाम ज़ैनब जे ज़रिए सां करे छॾंदो ताक़त जो इस्लाम अच्छा गौर कयो इन मक़ाम ते दाख़िली मसला आहे न मुस्लमान बड़न जे लाइ इमाम हुसैन मुस्लमान हुया मुसलमान अवां जे इस्लाम के मुमकिन नुकसान ॾियणु चाहे पर को ज़मानो अची सके तो ठीक आहे इमाम हुसैन जे खिलाफ मुसलमान ईंदा जेके अची करे इमाम हुसैन सां जंग कनि ऐं इन इस्लाम जे लाइ करे विढ़नि त पोइ मुमकिन आहे इहे दाख़िली मसला पर यादि रखिजां अगर दाख़िली खारजी ॿई मिली करे इस्लाम जे खिलाफ अचनि को मामलो कोन्हे 15 शोबान ते अचिजा मां तोखे अहिड़ो अज़ीम लीडर ॾेई छॾींदुसि जेको दाख़िली वारा ईंदा त बि हलिया वेंदा वापसि खारजी आया त बि इस्लाम ते नुक़सान न पइजी सघंदो छो तोखे महदी ॾेई बराए ताजीले ज़हूरे इमाम ज़माना बावाज़े बुलंदतर सलवात फरमाइता इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम उतां खां हलन था करबला रवाना थियनि था गौर कजो जॾहिं आका इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान था कनि मां सुभाणे करबला जे लाइ इराक जे लाइ रवानो थो थियां जेके मूंसां गॾु हलणो आहे मां अहिड़ो बेड़ो तयारु कयो आहे जेको बेड़ो इस्लाम जे दिफ़ा जे लाइ इस्लाम के बचाइण जे लाइ इस्लाम के हमेशा महफूज़ रखण जे लाइ मां पाण सां वठी करे हली रहियो आहियां जंहिं के इन बेड़े में सवार थियणो आहे जंहिं के इन रस्ते में मूंसां गॾु हलणो आहे मूंसां हली पए मूंसां तयार थे मूंसां हले पैगंबर इस्लाम जे नवाज़ जो इहो काफ़िलो हले पियो पैगंबर इस्लाम फरमाईंदा मसलो अहल बैती का मसले सफीनत नूह मुझे अहल बैत जी मिसाल इया जीअं नूह जो बेड़ो मुझे अहल बैत जी मिसाल इया है जीअं नूह जो बेड़ो पैगंबर इस्लाम फरमाईंदा मन रकबहा फनजा जे इन में सवारी कई वो पार लगी वियो हलो उनके निजात मिली फरमाईंदा जेको इन जी मुखालिफत करे वो मन अनकरहा जेको इन जो इनकार करे फरमाईंदा वो गुमराह थी वेंदो उनके निजात में न मिली सिंधी में कहिजा बुढ़ी मरी पवंदो अगर हिन जे मुखालिफत कई हिन जो इनकार कई बुढ़ी करे मरी वेंदो खत्म थी वेंदो फना थी वेंदो लिहाजा मुझे हुसैन जो बेड़ो मुझी अहल बैत मिसले नूह जे बेड़े आ बेड़े जे मिसल आहे जेको सवार थियो कामयाब थींदो जेको इनकार कंदो गर्क थींदो तबाह थींदो बुढ़ी वेंदो फरमाईंदा
इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम की खिदमत में मानू आयो जी मौला अवा सब जा सब सफीना आयो तो हुसैन जे लाए छो हुसैन जे लाए खास पैगंबर इस्लाम जो फरमाया इन्नल हुसैन मिसबाहुल हुदा व सफीनतुन नजा हुसैन हिदायत जो चरागा निजात जो बेड़ो हुसैन जने सब सफीना फरमाया इन जे करे असा सब बे नहनो सुपना असा सब जा सब बेड़ा आयु लेकिन तेज रफ्तार अगर कोई बेड़ो आ तो हुसैन इब्न अली जो बेड़ो जेको सुरअत रखे तो हुसैन जी जात जो और इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम उता का यो कारवां यो काफिलो वठी करे इमाम हुसैन लंदा मिसली ला यो बायो मिसला मा हुसैन काए सूरत में बैयत न तो करे सके हां गौर कर आका इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम आका अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम आका इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम आका हसन जो जमानो आका हुसैन जो जमान आका अमीरुल मोमिनीन जो जमानो आका इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम इते रहन हां नता चंद मा इते न रहन इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के मदीने के छडंदा मक्के चंदा मक्के के छडंदा फरमाइंदा आका करबला जो रुख ता कन फरमाइंदा हां के शहर में ना रहनो शहर में ना रहनो इन जे करे जो मुमकिन है सुबाने जे करे पांजे शहर में रही वना के एकड़ी गली के अंदर के एकड़े घर के अंदर के मस्जिद के अंदर मुके कोई शहीद करे मुके कोई कत्ल करे वने हलो तो मुमकिन है कातिल गलन मां लिकाए करे उनके भजायो वने उनके दूर कयो वने उनके पनाह ॾिनी वने मां हुसैन गलन में कत्ल थियण वारो न मां के करे को मैदान सजायो जी हसन जा कातिल लिकाए जी वया उनके बचायो वयो हुसैन आयो दरमियान में जी यजीद के जेको लिकाइण चाहे लिकी न दो सके मैदान सजायो हुसैन करबला में जी मैदान सजायो जी हां हिता के कोई लिखजण वारो त आहे कोन करबला था इमाम हुसैन हलियो ए करबला में इमाम हुसैन चंदा फरमाइंदा उते यो सफीना नूह जे मिसल खास तरीके जो एहतमाम इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम कंदा गौर करो जनाब इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ने मदीने का हलंदे को सफर कयो इन सफर में हर जाए पे इमाम हुसैन सा जंजी जेका जिथे मुलाकात थी मौला फरमाइंदा मैं करबला जी तरफ रवानो हां वो साले करे हलण चाही मुझे ही मकासद दीन जे नफूज जे लाए दीन के बचाने जे लाए दीन के हमेशा महफूज रखण जे लाए बनी रहयो हां मुसा गड्डो हले त हल एडी जगह ना इमाम गुजरिया पे साहबियो आवाज नहीं करे इमाम फरमाइंदा ए अब्दुल्ला मोमना तो मां चाहे तुम सा गड्डो हल मो मथे की आवाज कर जे मौला मसलो ईवान मुझे ताजो फसल लहण वारो आ तवज्जो मुझे ताजो फसल लाण वारो ही कम हुकम मोला ही सब कम मुझे रया प्यान मां जो ता सा गडो ना दे कम की थीना माला जेकरे मां ता हां हिक सूरत आए मोला ही मुझे भली था भली तलवार खणी वनो मोला ही मुझे भलो का भलो घोड़ो मा खाए वनो मोला ही मुझे गुलाम ता सा गडो जे इने के गडो वठी वनो मौला फरमाइंदा न तुझे गुलाम जी जरूरत आ न तुझे माल जी जरूरत आ न तुझे तलवार जी जरूरत आ मुके जरूरत है तोजी तू हले त ठीक आ तुझी जरूरत है वो अब मुखे मोजे है तुझी जरूरत है इन करे या ताकि मैं तोखे उन मकाम ते पहुंचाए सका मुखे तुझी जरूरत काने मैं चाहया तो तू के मकाम ते पहुंची सके इमाम हुसैन के अजब ना सा अदाकारन की जरूरत आ ना सा जे जिक्र जो मौका दे इमाम हुसैन फरमाए लियो चैन ताए मुझे जिक्र मुझी मन मातम मुझी मजलिस मुझी आजादारी मां इमाम हुसैन चाहया यो करे तो ता या आजादारी करे ताकि मुंह तई पहुंचो मातम करे ताजे हर हथ जो सीने ते लगे यो मुंह तई पहुंचाएव हर मजलिस का बुद्धो या मुंह हुसैन ती पहुंचाएव ये न होजे जो देखाओ रिया खातिर तू कंदो तवज्जो आए घबराई ले कोने ये न होजे देखा खातिर या छाता ना मन तारीफ जे खातिर फरमाइंदा न तारीफ कमी दई न देखाओ कमी दी गौर कयो देखाओ सिंधी में चबा उर्दू में या अरबी जे मन में इनके चतो ने रिया रियाकारी जंगे चना हूं जब रियाकारी जो मतलब चाहे जनाब इमाम सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाता रिया
शिरक रिया शिरक रिया ने किया दिखावे को फरमाते शिरक ताए असां जॾहिं बीहंदा आहियूं मिसाल साईं जिन तॾो विछायो आहे न साईं जी नियत ई आहे त इमाम हुसैन जी मजलिस कया पियो ई तॾो विछाए तो इन करे कुर्बतन इल्लाह छाड़े करे दो विछाया ताकि कुर्बतन इल्लाह ये साकी नियत कना जने ता नमाज जरा मुसल्ले ते ई मुझे गुफ्तगू दुखी रखन दिया ता घबराए वाह वाह बिस्मिल्लाह कुर्बतन इल्लाह जी नियत पे कयो हुते बि कुर्बतन इल्लाह जी नियत पे हिते बि अल्लाह हां इने मजलिस में करे नियत इया थी पवे बानी जी त भाई मजमो भलो अचे मानू ॾिसण वारा थी पन ए मानू इन लिए साचन त भाई छा त साईं मजलिस कराई छा त पाण वारा घुराई छा त लोहे खान घुराई मुजी तारीफ थी पई फरमाइंदा रे करे तारीफ सा मकसूद कराए त खालिक आवाज़ करे तो मूं वटि अजर अथई न चलो तो मुझे लाए ते कयो न तो कयो तारीफ जे लाए देखाव जे लाए तो अजर मुखा न घुर जेका तारीफ कराए चाहे तो अजर घुर न था गौर फरमाया था बेआईन ही सागे तौर ते मुसल्ले ते मुसल्ली आयो यानी नियत छा हुई इते तरकी चेबो बरकात नमाज फजर पढ़ा तो 4 रकात जोहर पढ़ा तो 4 रकात असर पढ़ा तो 4 रकात इशा पढ़ा तो 3 रकात मगरिब पढ़ा तो वाजिब कुर्बतन इल्लाह मु थोड़ी देरी पेड़ी अर्ज कयो पे त इमाम फरमाइंदा त रिया देखाओ शिरका देखा जाए शिरका हिन इब्तिदा में जो बरकात नमाज पढ़ा तो या नमाज पढ़ा तो कुर्बतन इल्लाह ताकि हुन जो मुके कुर्ब हासिल अगे ता मुराद कुर्बे ज़मानी भी कोने अतो महबूब ने वेचे आसानी बिन जी कुर्बत मकानी कुर्बत ज़माने जे एतबार सा न मकानी एकड़ो एड़ो दोस्त आए को सागर एक ही महीने में सानी विलादत थी ज़मानी सानी कुर्बत आए एकड़ी मकानी कुर्बत सा वेचा बैठा एकड़ो एड़ो दोस्त आए को हम क्लास रहा थे एकड़े ज़माने में पढ़या तो ज़मानी कुर्बत अल्लाह हुआ को ज़माने जी कुर्बत खा पाक है अल्लाह हुआ को मकान जी कुर्बत खा पाक है लिहाजा ज़मानी मकानी कुर्बत ना है मकसूद इन कुर्बत में मुराद ही है ओ शलहू बुखारा भी नहनो अकरबो इलैहि मिन हब्लिल वरीद खाली ते तो कुर्बत इल्लाह जी का नियत कई थई इन नियत माने ज़मानी मुरादा ना मकानी मुरादा मा अल्लाह तो तुझे ओ ने साह जी रग खोदी तो खावे छोया तो परे थोड़ी कुर्बत अच्छा इन कुर्बत अल्लाह कर नमाज पढ़ी बिठो मुसल्ले ते हो नियत के नमाज पढ़ा तो कुर्बत अल्लाह अल्लाहु अकबर चई ने शुरू कई नमाज शुरू करने का बाद महसूस की बचार मानू दिया पाया नमाज पढ़ने लाया नमाज ने पढ़ी बिल्कुल मखारिज अगला तरीके कारण यानी ऐन गैन स्वाद स्वाद इन अपन अपन अगला तलफ्फुज वो कढण नमाज में जरूर वाजिबात पेंदो है उन तरीके से जी नमाज में पढ़ने के काबिल है अरबी जा असल लफ्ज़न उहे नमाज में पढ़ फरमाइंदा हाने जी यो आयो सही साईं जे नमाज ते आया महसूस के आवाज बुधो महसूस के नमाज ते आवा हाने कहंदा आई नमाज भली कदा साईं बुधे दियो केर पे बुधे साईं पे बुधे हाने आइन जेड़ी आए ओरी कढा एड़ी आइन कढा जेड़ी चलो साईं वाकिफ है कवानीन का आइन ओरी कढा फरमाइंदा जी नियत में साईं आयो कुर्बत वही हली आवाज़ करके हिन का नमाज में तू कुर्बत करे आयो या नमाज तान शिरक थी वही हली पीठो मुसल्ले ते अल्लाह जो मुशरिक बन जीवायो छाती में मुशरिक बन जीवायो छो छो त इने करे नियत जने मोजी कुर्बत दी कही है तो हे विच में छो आई फरमाइंदा मजलिस कही थी होना जी कबूलियत लाए मजलिस कई हुसैन के राजी करना जने हुसैन राजी करो थे को हिन के न दिस हुसैन के दिस बतो राजी न कर हुसैन राजी कर तमन हुसैन के राजी करे हुसैन राजी ये मजलिस से आगाई जको पढ़न वाला पढ़ंदा नोए खानी करण वाला इन करे पे करे हर आजादार पने सीने ते हथ हण का पेरे इन करे पे हथ ने सल हुसैन बुका राजी यो हिकड़ो हथ मुझे सीने ते
इहो इन करे आहे जो मुंहिंजो मौला हुसैन मूंखां राज़ी थी। गौर कर करबला जे इन ऋण में इमाम हुसैन अलैहिस्सलाम गौर करियो। मूं नमाज़ जी ॻाल्हि इन करे कई इब्तिदा में ज़ोहरैन मग़रिबैन नमाज़ फज्र फरमाईंदा करबला में ब नमाज़ थी। इमाम हुसैन अच्छा कैफियत छा आहे? चारों तरफा तलवारुनि जा हमला तीरनि जा हमला इहा कैफियत लॻी पई। इन दरमियान में हिकिड़ो साहबी अॻिते वधी चयो मौला ज़ोर जो वक़्तु थी वियो, मौला ज़ोर जो टाइम थी वियो आहे। इमाम फरमाइंदा हशरकल्लाहु मिनल मुसल्लीन कल ज़करत सलात हशरकल्लाहु मिनल मुसल्लीन। ऐसे दावी अगर तो हिन दुखे टाइम ते नमाज़ खे यादि कयो आहे अल्लाह तोखे नमाज़ में करे उतारींदो। किथां उतारींदो? नमाज़ में। इमाम जे उन काफ़िले में हिकिड़ो नालो आहे सईद। इहो सईद केरु आहे? इहो सईद सां मुलाक़ात इमाम जी मक्के में थी आहे। ख़ौर मक्के खां मदीने सफ़र करे आयो ख़त, वरी इतां खां ख़त खणी वियो कूफे, कूफे खां ख़त खणी वरी करबला आयो। टोटल तकरीबन 1200 मेल जे लगभग टोटल सफ़र कयो। करबला में इन कैफियत में पहुतो आहे जो 10 मुहर्रम जो ॾींहुं आहे। ख़ौर एतिरो मुसाफ़िर आहे, एतिरो थकल आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने सामूं जे साहबी चयो मौला नमाज़ जो ज़ोहर जो टाइम थियो आहे, मौला मां चाहियां थो इहा आख़िरी नमाज़ भला तुंहिंजे पोयां पढ़ां। मौला इहा नमाज़ ताने कॾ पढ़ा, तारे पोयां इहा नमाज़ पढ़ण लाइ मूंखे नसीब करे। इमाम फरमाईंदा ॾुखे वक़्त में नमाज़ खे यादि कयो थी अल्लाह तोखे नमाज़ वारनि सां हशर कंदो, नमाज़ वारनि सां तोखे उथारींदो, मुसल्लीन मां तोखे उथारींदो। हिकु मर्तबा इमाम फरमाईंदा सफ़ूं बणायूं हुयूं इमाम जा असा गौर करियो। इन नमाज़ खे चयो थो ने नमाज़ ख़ौफ। शायद नालो अहिड़ो आहे जेको ॿुधो तव्हां ग़ालिबन पहिरीं दफ़ा। नमाज़ ख़ौफ उन नमाज़ खे चइबो आहे जेका नमाज़ सफ़र में हालत जंग में पई। इहा वाहिद नमाज़ जेका इमाम आलम ख़ौफ में नमाज़ ख़ौफ करे पई। इन मतिलब छा आहे? पहिरीं रकात जेका सफ़ पढ़े पई न, इहा सभु पहिरीं इमाम रे गॾु पढ़ंदी। इमाम जीअं ॿी रकात लाइ उथंदा वरी पंहिंजी पढ़ी ख़तम करे अॻिते हलिया वेंदा। त जेको अॻी सफ़ में इमाम जी नमाज़ लाइ बीठल आहे फरमाईंदा उहे मोटींदा, उहे इमाम जे पोयां पढ़ंदा। और कहिड़ी कैफियत? चारों तरफा। अच्छा छो छा इमाम पंहिंजे साहबी खे चयो वञ ऐं वञ उमर इब्न साद सां वञी ॻाल्हाए, हिनखे चयो त असां नमाज़ पढ़ण जी इब्तिदा पे कयूं, असां नमाज़ सां पढ़ूं। हिनखे चयो थोरी देरि जे लाइ जंग ख़तम करे, जंग खे मौक़ूफ़ करे ताकी नमाज़ थी वठे। इमाम हुसैन जो साहबी हिन वटि आयो, हिनखे चई नमाज़ जे लाइ वक़फ़े जे लाइ थोरी देरि जे लाइ जंग रोकियो। हिन अजीब तानो है, गौर करियो। हिन अजीब तानो है। हुसैन खे वञी चयो त जेका नमाज़ पढ़े थो तुंहिंजी नमाज़ थींदी सही, तुझी नमाज थींदी सही। चए कंहिंखे पियो जंहिंजे सदके में नमाज़ आई आहे तुझी नमाज थींदी। इमाम फरमाईंदा अच्छा हिननि खे चयो ठीकु आहे तव्हां जंग जारी रहे, असांजी नमाज़ जारी रहे। सफ़ लॻी वई। मूं तव्हांखे ख़ाको अर्ज़ु कयो त नमाज़ ख़ौफ ईअं पढ़बी आहे, यानी जल्दी में पढ़ी। अच्छा जिते 4 रकात जी नमाज़ आहे उते 2 रकात जी नमाज़ थी, इनखे नमाज़ ख़ौफ चइबो आहे। इमाम अलैहिस्सलाम नमाज़ पिया अदा कनि। सहाबी जेको 1200 मेलनि जो थकल हो, 3 सफ़र वॾा कई, ख़त खणी आयो इमाम जा। इमाम महसूस कई त हाणे थी कॾहिं नमाज़ पढ़ां। गौर कजो, जॾहिं मां नमाज़ पढ़ंदो न त ही साम्हूं वारा तीर हलाईंदा, मुंहिंजो इमाम अॻियां नमाज़ पढ़ाए पियो, इहे तीर मुंहिंजे इमाम ताईं न पहुचंदो। चवंदा हाणे अकेलो फ़र्द आहे। बाज़ लिखियो आहे त ॿिया बि साहब इन साहबी सां गॾु थिया। फरमाईंदा इमाम अलैहिस्सलाम नमाज़ पिया पढ़ाए, इमाम जे साम्हूं अची बीह, जिथां जेको तलवार खे कंहिंखे बाज़ू पियो ॾे, कंहिंखे सीनो पियो ॾे, कंहिंखे हथ पियो ॾे, कंहिंखे पेशानी पियो ॾे। फरमाईंदा जेसीं ताईं हुसैन नमाज़ पढ़ंदो रहियो, सईद उहे तीर खाईंदो रहियो। सईद एतिरा तीर खाता जो जिस्म में काई जाइ न हुई जिथे तीर न हुजे। इमाम जी नमाज़ जे लाइ साम्हूं बीठो रहियो। दुनिया ते लिखाई अगर वक्त जे इमामत को वक्त अची पए तीर जी परवाह न आहे, इमाम शलब अची पए छो इमाम राज़ी।
इमाम जने सलाम खत्म करे तकबीर आई ना ते हिसाब ही मता गाई जमीन ते अचन शुरू की उलमा लिखंदा एतरा तीर लगला जी जमीन ते आयो ना तो बदन ने अतारे सईद जमीन ते ना की सकियो मिट्टी ए हवा जे दरमियान मुअल्लक बन गयो तीर एतरा लगला इमाम हुसैन जी करे खणन इमाम हुसैन जो सिर खणन गौर कजो इमाम हुसैन जो सिर पे दा खण सिर खणी पने इमाम गोडे ते रखे सईद अख खोली एतरा तीर रत सा भरेला धक लगलन तकलीफ जो आलम अख खोले आवाज कछ तो मौला मौला ता पजे गोडे ते मुजो सिर रखियो मौला मुझे सिर के पने गोडे ते रखियो मौला तकलीफ कई दो जख्मी आयो मौला फरमाइन था ए बंदे खुदा तो हिन कैफियत में मुझी नमाज के महफूज रखन लाए मुखे तीरन का बचाने के लाए पंज पूरे जो पूरो जिस्म तीरन सा भराए छजो थई ए सईद मुझे करे इजामत सठी थई मुझो अल्लाह भी तो राजी आ मुझो नानो मुस्तफा भी तो राजी आ मुझो बाबू अली भी तो राजी आ ऐसी तई तो मुझी अम्मा ज़हरा भी तो गौर कजो फरमाया छाते करे पियो करे जी करे न करे पियो ताकि हुसैन मुका राजी थी हुसैन राजी थियो खालिक राजी थियो के राजी थियो फरमाया इमाम हुसैन जने सिर रखियो ना सईद के तो मौला मैं महसूस तो कया तो कोई आए जो मुझे सिरांदी वाले पास बिठा मैं सईद खुश नसीबा मुझे नानो रसूल आयो मौला मैं महसूस तो कया खबे पास से भी कोई आए फरमाया सईद खुश नसीबा बाबू अली भी आए मौला मैं महसूस तो कया मुझे बाहुन वाले पास से भी कोई आए जेको मुखे भाव करे संतो करे फरमाया न घबरा मुझे भाव हसन भी आयो आवाज़ करके तो मौला मां महसूस तो कया सैयद माफ करा मां महसूस तो कया मुझे पेरा दी वाले पास से कोई आए जेको आवाज़ करके तो पुत्र सईद तो ते मुझे सलाम दे फरमाया सईद पेर सोरे वठ मुझी अम्मा ज़हरा तो खुदा हुसैन के राजी कयई खालिक के दीन के बचाएं जलाए पर जिस्म दी परवाह न कई फरमाया हम ज़हरा पे राजी अली पे राजी मुस्तफा पे राजी हे पंज राजी थी पया तो खुदा पे राजी अज़ादारा ने मजलूम करवा बस वो कहे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम केरो शहर छड़ेवा नाने जो शहर कैफियत केड़ी में छड़ियो कुरान की तिलावत कहीं पे आखिर दरबार तलब कयो सजो मुझे मौला के नमाज़ इशा ताई इमाम हुसैन नाने जे रोजे ते वी के तिलावत फरमाई मक्तल वाला लिखंदा जे इमाम के रुको मिलियो इमाम तिलावत के लाए तिलावत कुरान के बंद कयो मुनासिब जगह ते मुझे मौला रखियो इमाम ने वापस इंदा आका दादी इमाम जनाब ज़ैनब जे घरा एक नंढड़ो दरवाजो जिता आका दादी ज़ैनब दी भा जो आखिरी दीदार करे इशा को मोटी आका दादी जने महसूस कर हुसैन ने देर कया आका दादी दरवाजे ते बीहे इमाम हुसैन जी दरवाजो लाथो ना आका दादी ने नजर पई हुसैन नाने शहर में के तेज आवाज में गालायो फरमाया ज़ैनब के जुर्रत आ जो अब्बास जो हुंदे मुसके तेज आ चेहरे ते गम जा आसार फरमाया ज़ैनब मुके घुरायो त दरबार आका दादी उता भा सा मिलन का बाद दरमियान में आई बनी हाशिम दे मोहल्ले में सदा बुलंद के हो बनी हाशिम दी औलाद हो ताके खबर हुसैन दरबार बथो अब्बास अलमदार अली अकबर जवानान हर एक जने जवान निकतान उलमा लिखंदा एक मर्तबा हर एक जवान जने तो औलाद मुस्लिम औलाद अकील जने हर एक बाहर निकतान एक मर्तबा आका दादी के चेहरे पे मुस्कुराहट आई
एक मर्तबा तलवार जवान खड़ी आका इमाम हुसैन जे वेठे जने पहुतन आका इमाम हुसैन रोवण शुरू कयो अब्बास करीब जी जब मौला एक सद कयो थई दिस अन जवान गदाया थे मौला तुनी मदद ते नुसरत दिलाया फरमाया मौला पोछो तो रोए मौला तुजी ते शाही जो जमानो फरमाया रोआ इन करे तो अज अब्बास एक सद कयो थई अरना जवान आया करबला हुंदी 10 मुहर्रम हुंदो मां सदी दौरंद अली अकबर हलिया ओ कासिम हलिया मां सदी दौरंद कोई अचण वारो न हुंदो अज़ादारा ने मजलूम में करबला इमाम अचन था दरबार इरुको पेश था इमाम साफ इनकार दी है जो गल है आका इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम वापस अजी फरमाइंदा ज़ैनब इन्हनि बैयत घुरी मां बैयत खां इनकार कयो मां करबला में तैयार थी मां रवानो तो थी बीबी की आवाज करे मौला फरमाइंदा बीबियो पर सामान बधो तैयार थियो आका दादी ज़ैनब जने जुमलो बुधो न बीबी के चयो सामान बधो हुसैन मां सामान न बधो फरमाइंदा ज़ैनब मां शरीयत जो ज़ामिन इमाम मां शरीयत जो मुहाफ़िज़ तो जी इजाजत जी जिम्मेदारी अब्दुल्लाह वटा वज अगर अब्दुल्लाह इजाजत दई मां हुसैन वठी जण के ला तैयार अज़ादारा ने मजलूम में करबला जने बीवी ज़ैनब जी शादी थी निकाह थियो आका अमीरुल मोमिनीन जनाब अब्दुल्लाह के अब्दुल्लाह तुजी मर्जी आ ज़ैनब के केदा वणन दे न दे पर एक गाल जो ख्याल रखना जने हुसैन करबला रवानो थे न ज़ैनब के इजाजत दई छजा मौला छाने करे फरमाइंदा इन दे करे हुसैन जने करबला वी तो हुसैन जो घोड़ो अग्या हुंदो अगर इजाजत न ली ज़ैनब जो पोया जनाजो हलंदो अज़ादारा ने मजलूम में करबला आका दादी उता हलंदे हलंदे ब रिवायतूं आका दादी उता हलंदे हलंदे पंजे घर पहुंची उलमा लिखंदा जनाब अब्दुल्ला बिस्तर ते आराम फरमा जनाब अब्दुल्ला जो चेहरो दीवार की तरफ हो आका दादी अची सैन में जमीन ते बेही ये रोण आया बताओ आका दादी जो जमीन ते बेहणो हो अब्दुल्ला काफी वक्त का बाद महसूस कयो तो कोई मुझे सहन में रोए चवंदा करवट बदलायो जने चेहरे ते निगाह पई मते बिन हथन जो सहारो वठी टेक दई अब्दुल्ला बैठो ज़ैनब नामे निशान में कयो वारो थी ऐ ज़ैनब ऐ अली जी धी अब्बास अञा जिंदा है अब्बास जे हुते रोए छो थी फरमाइंदा अब्दुल्ला तोखे खबर ना है मुझे हुसैन जो काफिलो तयो मुके हुसैन पान सा गद न तो वठी ने चए तो जैसे हुसैन को अब्दुल्ला को इजाजत न वठे फरमाइंदा ज़ैनब तोखे याद ना है चाचे अली चए हो ती इजाजत न दे न दे तुजी मर्जी आ जने हुसैन रवानो फिर ज़ैनब के मोकल दे मुझे तरफ इजाजत थई मुझे भरियल घर आ जेको खपई ज़ैनब खणी जिम्मेदारी दा पान जो आदि आया जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा एक मर्तबा मुसर्रत जे आलम में उता उठी नंढड़ी एकड़ी चाबी खयो फरमाइंदा अंदर दरवाजो खोले अंदर आका दादी अंदर आई एकड़ी नंढड़ी संदूक पियल हुई उन संदूक के उन चाबी सा खोलण का बाद एकड़ी शे कढण को बाद आका दादी बाहर आई जनाब अब्दुल्ला फरमाइंदा ज़ैनब मुझे घर मो छा खई फरमाइंदा चादर मथे करे जदी अब्दुल्ला तुझे भरेल घर मो एक चादर खईया हे अम्मा ज़हरा जी चादर अब्दुल्ला दुआ करे चलई चादर करबला में बची पे मां चवा बीबी चादर त खई छा चादर बचई चवंदी न चादर किए बचे हा मुजो अब्बास मार दी वयो ओ नेजन सा मुजो चादर हुला अज़ादारा ने मजलूम में करबला बस मुकाया मबेन आका अब्दुल्ला फरमाया ज़ैनब की इजाजत है आका दादी वो एक चादर खड़ी करे जने हली चवंदा 4 कदम आका दादी न हली ही या दरवाजो लथो कर शहजादा अंदर दाखिल एक जो नालो मोहम्मद हो एक जो नालो आउन जी बई शहजादा अंदर दाखिल थिया न एक मर्तबा फरमाइंदा ज़ैनब एक दफो रुकी पया ओ अली जी जाई थोड़ा रुक जी पया आका दादी दिल में महसूस कयो कि अब्दुल्ला मुके रोके त न तो
पोते मो करे जदी अब्दुल्ला मुके रोक जाने फरमाया ज़ैनब रोकिया है न तो हिक गाला मां त हलण का माजूर आया मां तो के चवा तो कई वठी वन एकड़ो मुझे तरफो कुर्बान कजा एकड़ो पंजे तरफो कजा कोशिश कजा मोजा भले मारती वने हुसैन आजादारो मुझे इमाम जा मुखानी दरमियान में आई फहरिस्त बनी रिवायत जा जुमला था मिलन सरकारे कासिम आनो मोहम्मद हर एक शहजादे जो नालो आयो बीबिन जा नाला तहरीर थिया हर एक जो सामान बधो आयो फरमाइंदा चाबियूं खणी करे उते अचना जिते का बीमार वेठल हुई हर एक चाबी हवाले करे फरमाइंदा सुगरा मोदी चाबिया काबी भी चया सुगरा है मोदी चाबिया जनाबे लैला चाबी दिनी हर एक मां चाबी दीदी रही आखिर में एक माया सीने सा नंढड़ो बार लगला जनाबे सुगरा जे करीब अचणो फरमाइंदा मां ओ मुझी मां हर एक मां धियूं वठी पई वञे अम्मा कोई तो हुजे मु बीमार के वठे फरमाइंदा अम्मा हिकु एहसान कर गॾ त नथी वठी हले मूंखे असुगर ॾिया रवण वारो जनाबे रुबा फरमाए थी सुगरा जे अचई त वठिया फरमाए त भई त बेलाए जदी हलिया मुंहिंजा लाल भेण सीने लावई असगर ईअं आयो जीअं धिक जे पाणी ईंदो आहे सुगरा जे सीने लॻो जनाबे रुबाब निगाह कई करबला जो गरीब रोए पियो फरमाए त जल्दी कर सुगरा खां असगर वठे रहण वारो हिकु मर्तबा गरीब करीब आयो सुगरा असगर ॾे असगर जो नाम आयो फरमाइंदा बाबा अकबर बि वरतियूं थो वञे कासिम बि वरतियूं थो वञे सजाद बि वरतियूं थो वञे कोई त मुंहिंजो बि सहारो हुजे ओ बाबा मां झूलो हलाईंदा बाबा मां खीर पीआरींदी मां बाबा मां असगर जी ख़िदमत कंदा कोई त हुजे जेको बीमार अल्लाहु अकबर अल्लाह जी मुकान कबूल करे फरमाइंदा जनाबे हुसैन फरमाइंदा सुगरा अगर नकम साहब यो जुमलो पढ़ंदा फरमाइंदा सुगरा जे कने भा मां सॼा अचे फरमाइंदा बाबा जे कने अचई त सॼे सा फरमाइंदा हुसैन फरमाइंदा असगर लाल वेठो असगर मोह फेरायो सुगरा जे सीने में लाथई फरमाइंदा हुसैन करीब आयो असगर जे कन में का गाल कई करबला जे नंढड़े लाल बैत सुगरा मो छडाया बाबे ॾेई आयो जीअं धिक ॾे पाणी फरमाइंदा बाबा नथी चवाए जो पुट मोटाए दे नथी चवाए न वठी वन बाबा हिकड़ी गाल बुधा असगर न पियो चे न मारे पियो चे न तोड़े पियो चे हे कन में छा चई अजब ना है मुझे मौला चयो जे सुगरा मां चयो मां तू जो मदीने रहंदे तुझो तीर केर ढली दो अल्लाहु अकबर आखिरी रिवायत पैगंबर इस्लाम जो हिकड़ो हरम नालो जनाबे उम्मे सलमा बीबी जे हुजूम दे करीब आई फरमाया जल्दी कयो मुके मुझो हुसैन मिलायो करबला जो गरीब करीब आयो फरमाया अम्मा हुक्म कयो फरमाया हुसैन तुझो नानो चवंदो हुसैन इराक वींदो टिंजाण जो प्यासो मारियो वींदो हुसैन न वञ इराक रही वया फरमाया न अम्मा मूंखे इराक वञणो आहे खुदा सां मुंहिंजो वादो आहे नाने सां वादो आहे फरमाया पुट जेकॾहिं वञे थो हिकिड़ो दफ़ा उहा जाइ ॾेखार जिते वञे थो उलमाए मक्का लिखंदा करबला जे गरीब हथ फैलायो मथे हथ कई बिन आंगुरनि जो इशारो कई फरमाया अम्मा मुंहिंजी आंगुरनि जे दरमियान में ॾिसे
जियां जो न निगाह विधई फरमाइंदा पुट मूंखे को दरिया तो नजर अचे फरमाइंदा कुछ वण लगल हिन हिकु लको दक सहरा है फरमाइंदा पुटड़ा निगाह करमा फरमाइंदा बी जगह ॾिठई फरमाइंदा हुसैन दरमियान में एक जवान जो जनाज़ो ओ सीने में साग लगला फरमाइंदा अम्मा सुजान हे मुझो अकबर फरमाइंदा बी जाए ते निगाह पई फरमाइंदा हुसैन कजावा दिसा दीकड़ो घोड़े सवार घोड़ो डोड़ाईंदो थो अचे हिक बाजू ज़मीन ते डथो ॿियो बुढड़ो जेको पोयां डोड़ंदो थो अचे चए थो अब्बास तुंहिंजा बाजू ॻोल्हींदो थो अचां फरमाइंदा उहो जवान लथो